रब साईं जा तव्हां सां गुनहगारनि ऐबदारनि बदकारनि जे मथां अणगणिया एहसान ऐं महिरबानियूं। जंहिं करीम रब तव्हां असांखे क़ुरान पाक जे गुलाबनि क़ुरान पाक जे घोटनि जे ख़ुशीअ वारे मौक़े ते रब साईं हिन अज़ीम शान पुरवकार प्रोग्राम में शरीक बनाए करे अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां असांजे मथां बाज फरमाई कलामुल्लाह जो दीदार भी करायो, कलामुल्लाह जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई। अजीब इत्तफ़ाक़ आहे, इस्लामाबाद में एक अजीब इत्तिफाक है। इस्लामाबाद में इन कलामुल्लाह जे बंदश जे लिहाज से कोशिश थे थी पई, पर वरी सजे पाकिस्तान में इस्लाम के पखेड़ के लिहाज से रोज गुलाब जा गुल फुटंदा था वञनि। थोड़ो ॻाल्हायो, असां मुल्हनि जे नेड़नि जो इहो हाल आहे जेको तव्हां ॿुधो था, कुझु तव्हां त साथ ॾियो। हवा इस्लामाबाद में इन कलामुल्लाह जे खिलाफ साज़िशूं थी थियनि, वरी सॼे पाकिस्तान में अल्लाह साईं अञा इस्लाम के वधाइण जे लाइ घर घर दर दर अहिड़ा जवान पैदा थो करे पियो। मां हिकिड़ी ॻाल्हि सोचींदो आहियां, जेकॾहिं कंहिं पाड़े में मस्जिद ठहंदी जल्दी एतराज़ थींदो, हिक मस्जिद हुई त भला पोइ ॿी मुल्हनि छो ठाही। पर जेकॾहिं होटल जे भरिसां ॿियो होटल ठहंदो त उते एतराज़ एॾो सीउ त न ई ॻाल्हायो छॾंदा। होटल जे भरिसां ॿियो होटल ठहंदो त एतराज़ उते चवंदो त मन हो केमिकल वारी चांहि न ॾे हो त ॾींदो हो, उते उन पासे ॾे हलंदो। स्कूल जे भरिसां जेकॾहिं ॿियो स्कूल खुलंदो त उते एतराज़। अॼु भला जेकॾहिं सर्दीअ जे मौसम में का गरम ॻाल्हि थी वञे त साहु थो वञे, मौलाना फज़ल रहमान अलाए कहिड़ो ऐलान करण वारो आहे तव्हांजो हिते साहु थो वञे। हवा जेकॾहिं सर्दीअ जे मौसम में का गरम सरम ॻाल्हि थी वञे त सही आहे न। ये नारायण वारा काॾे हलिया विया, गुरू मां ॻोल्हियां पोइ अलाह ख़ैर कंदो। अहिड़ी गरम मथां सम्झे त घणी गरम थींदी, अहिड़ी न जेका सही सघे इंशाअल्लाह ओतिरी ॻाल्हि थींदी। हिन धरतीअ ते जंहिंजे कुंड कुर्श में अल्लाह साईं हे कलामुल्लाह जा इदारा वञे थो वधाईंदो, मथियां चवनि था त एतिरा मदरसा छो था ठाहियो, एतिरियूं मस्जिदियूं छो था ठाहियो। उन्हनि खे स्कूल ते एतराज़ कोन्हे, उन्हनि खे कॉलेजनि ते एतराज़ कोन्हे, उन्हनि खे होटलनि ते एतराज़ कोन्हे। असां चऊं था त जेतिरियूं मस्जिदियूं अथव मस्जिदनि खे मदरसा बणायो, चौधारी मदरसनि जो लोढ़ो ॾियो, इंशाअल्लाह पंहिंजो पाण शैतान अंदरि अचणु बंदि थी वेंदो। चओ इंशाअल्लाह। ऐं जेको माण्हू जे ज़हन में इहो तासुर थो विधो वञे त बाबा बच्चन के हाफ़िज़ कंदऊ, बच्चन के आलिम कंदऊ त बच्चा बुख मरंदा। इन्हनि खे चओ त मथों रमज़ान मुबारक जो महीनो थो अचे, जेको हाफ़िज़नि खे माल मिलंदो न पोइ त आंड्रा सड़ंदव। अलाह जो ॻाल्हायो न था। हा वाह, रमज़ान मुबारक जे महीने में ग़रीब जो बच्चो अब कदे भी तव्हां खे कंहिं करोड़पतीअ जो पुटु हाफ़िज़ नज़र न था ॻाल्हायो, अरबपतीअ जो पुटु हाफ़िज़, ॿिए के MNA MPA सवाइ आलमनि जे उन्हनि जो अक्सर तव्हां खे हाफ़िज़। गरीब जो पुटु, रेढ़े वारे जो पुटु, गॾ गाॾो हलाईंदड़ जो पुटु, सिर तगारी खणंदड़ जो पुटु, ट्रालीअ ते मज़दूरी कंदड़ जो पुटु तव्हां खे क़ुरान जो हाफ़िज़ नज़र ईंदो। हा तव्हां खे ग़रीब मिस्कीन जो पुटु हाफ़िज़ नज़र ईंदो।
अर्ज पो क्या जेकॾहिं ग़रीब मिसकीन जो पुट हाफ़िज़ थिए थो ऐं ॿुधो इन्हनि गुलाबनि जे तयारु करण में घणनि जो किरदारु आहे। हे जेके घोट तयारु थिया न इन्हनि में इहे गुलाबनि जा गुल तयारु थींदा न। नंबर पहिरियों ओ जेके अल्लाह जे नाले ते ख़ैरात सदकात ॾियनि था उन्हनि जो बि इन में हिसो आहे। उन्हनि जो बि छा आहे ओ ख़ैरात सदकात ॾींदड़नि जो बि हिसो ऐं ॿियो उस्तादनि जो बि हिसो आहे। कंहिंजो उस्तादनि जो बि हिसो आहे। ऐं इन में मदरसे जे इंतिज़ामिया मोहतमा ऐं जेके ॿिया उन जा संभाल उन्हनि समूरनि जो हिसो आहे। बाबा साईं थोरी हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, मुंहिंजूं ॻाल्हियूं कॾहिं कॾहिं ॾुखियूं बि हूंदियूं आहिनि। हिन दौर में चंदो करणु ॾाढो ॾुखियो आहे। मां पाण मदरसे वारो आहियां, मां हिन शइ खे सम्झां थो। बना जो मदरसो बि आहे, बनी जो मदरसो बि आहे, सभु सम्झां थो। ईअं भले केॾा घाटा यार हुजनि कंहिंखे तूं गियो त चई ॾेखार, पोइ ॾिस ॿीहर फोन ई न खणंदी, फोन ई ब्लॉक करे छॾींदी। ईअं भले तोखे इलाज करे बाबा चांहि पीओ न चकर ॾेई वञ। हिन दौर में चंदो करणु ॾुखियो आहे। जेकॾहिं कंहिंखे चए बाबा जलसो थी दावत बि अथई, अचूं त सयूं था, डिश बि नथो मिले चांवरनि जो, ॾींदो 100 पर हां साड़े छॾींदो। माना ॾुखियो कमु आहे न, नथा ॻाल्हायो अलाह जो आवा ॾुखियो कमु आहे न। पोइ इन्हनि घोटनि जे तयारु करण में उन्हनि मदरसे जे मुंतज़मीन जो बि हिसो आहे ऐं इन्हनि घोटनि जे तयारु करण में चो अबे अम्मा जो बि हिसो आहे। कंहिंजो महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलामुल्लाह जे हाफ़िज़नि जो जेको मक़ाम ॿुधायो आहे, मां तफ़सील में नवीद में ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ करणु थो चाहियां। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम ईअं न फरमायो आलमनि जे पेरनि जे हेठों रहमत वारा मलाइक पर विछाईंदा आहिनि, पर हीअं फरमायूं महबूब साईं जो फरमान आहे अल्लाह जे रहमत वारा मलाइक तालिबनि जे पेरनि जे हेठों पंहिंजा रहमत वारा पर विछाईंदा आहिनि।